नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मेड़ मां खबर ॾींदारो। मेड़ फरीदाबाद में कोयटा जी हज़ारा शिया कम्युनिटी जी नस्ल कशी ऐं मज़दूरनि जे क़त्ल खिलाफ़ इले तशदीद जी तंज़ीम मजलिस वहदत मुस्लिमीन सैयद ज़फ़र अली शाह, मोहम्मद हुसैन चांडियो, गुलाम अब्बास चांडियो, शिया उलमा काउंसिलर अली मुराद चांडियो, वकार मेहदी, असगरिया स्टूडेंट जे अमानत चांडियो, तहफ़ुज़ आज़ादारी काउंसिलर जे उस्ताद साबिर छोटो, सैयद एजाज हुसैन शाह ऐं ॿियनि एहतिजाजी रैली कढी सिटी गेट वटि धरणो हयो, जंहिं सबबि ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। इले तशदीद जे अॻवाननि अमेरिका मुर्दाबाद, इसराइल मुर्दाबाद, दहशतगर्दी मुर्दाबाद जा ज़ोरदार नारा हया विया। रैली सिटी गेट खां नारेबाज़ी कंदी अची नेशनल प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि चयो त हिन रियासत शिया जे लाइ अलॻि कानून आहे ऐं ॿियनि जे लाइ अलॻि कानून आहे। हिननि चयो त बलूचिस्तान हुकूमत नाकाम थी चुकी आहे। कोयटा जी हज़ारा शिया कम्युनिटी जी हिकु गहरी साज़िश तहत नस्ल कशी कई पई वञे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिन वज़ीर आज़म इमरान खान, चीफ ऑफ आर्मी जनरल कमर जावेद बाजवा, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG बलोचिस्तान खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस दहशतगर्दनि ऐं उन जे सहूलतकारनि खे गिरफ्तार करे कानून जे कटड़े में आणे फाई ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।